अज तार मां बेड़ो तरियो मुझा मिठा तुझे करे अज तार मां गम दर दरिया अज वारो वरियो मुझा मिठा तुझे करे गम दर दरिया अज वारो वरियो मुझा मिठा छा बिलाल वाह 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 जेके मुझे महबूब जे दरबार में ईंदा विया रंग पाया सोना थींदा छा बिलाल छा करम वाह वाह सखी तुझी सखा साईं जॾहिं जन्नत में विया मेराज जी रात हूरूं लैन सां बीठियूं फरमा हीअ अबू बकर जी हीअ उमर जी उस्मान जी अली जी फलानू 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 हूरा ने जन्नत जी सरदार हूर बीठी मथे ते हथ रखी फरमा हीअ मुझे हबशी बिलाल जी कुंवार हूरा ने जन्नत जी सरदार हूर अर्ज क्यों सुनो के केड़ो घोट के केड़ो घोट मुझे ला हबशी बिलाल साईं फरमायो ऐ हूरा ने जन्नत जी सरदार हूर पंहिंजे हुस्न ते घमंड न कर फखर न कर ही फैसलो मुझो आजा पुछणो आ बिलाल खां तोखे पसंद भी करे थो या न तोखे कबूल भी करे थो या न छो जो बिलाल असां खे दिल ॾेई वेठो आ बिलाल त हमा वक्त चवंदो आ त मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे मां त चाहियां थो त दिल भर तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे बिलाल त चवे थो सोना जिते अवां हुजे हूरू न खपन मुख बेइज्जत न खपे हे फैसलो मुझो आ अञा त बिलाल खां पुछणो आ ऐ हूरा ने जन्नत जी सरदार हूर तव्हां चओ छो त असां हसीन आहियूं पर अवां जे हुस्न में अञा कमी आ अञा अवां जो हुस्न मुकम्मल कोन थियो आ जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो मुझो बिलाल ईंदो अल्लाह पाक मलाइकनि खे फरमाईंदो मलाइको बिलाल जो कारो कलर लाहे इन मजा तिर ठाहे तुल ठाहे हूरा ने जन्नत जे गलुन ते रुखसार ते लगायो तन जो हुस्न मुकम्मल थे बिलाल जे कारे कलर सां तवा जो हुस्न मुकम्मल थींदो छा बिलाल छा करम वाह वाह सखी तुझी सखा छा बिलाल छा करम वाह वाह सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरो मुझा मिठा तुझे कर हबशी मगर मौला घुरो मुझा मिठा तुझे करे मदर दविया अजवारो वरो मुझा मिठा तुझे वरी बजा बेड़ा पार थी हिया मुझे मुस्तफा जी सलात जी बरकत इन आयतुन में सलात जी फजीलत भी मुझे महबूब करीम जो आलीशान जिक्र भी अल्लाह से तो फरमाए मुझा हबीब मां तुझो नालो ही मुबारक अहिड़ो रखियो आ अल्लाह से तो फरमाए मुझो नालो महमूद महमूद जी माना घणो तारीफ कयल घणी तारीफ वारो घणो सारायल अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफूं अल्लाह वास्ते युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द जमीन आसमान वारा
सब खुदा जूं तारीफूं कन था वडी वाखान वडी तारीफ मुझे रब जी आ मिठाई घोटो फरमाए त सारंग खे सारीन मानू मिर्ग में आरियूं अबर आसरे ताड़ा तमारीन सिपूं जे समूंड जूं तब न सज निहारीन पलर प्यारीन त थिए सुख संघारन कान हर शे सारे बाछारे रब के वडी तारीफ वारो रब्बा पर साईं जो रब करीम जो नालो मुबारक महमूद तारीफ जे हिसाब सां ऐं मदीने जे मीर जो खुदा नालो रखियो आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी नाला मोहम्मद जी माना हमदन बाद हमदन जंहिंजी तारीफ खां पोइ तारीफ हुजे तारीफ खुटे ई न सो मोहम्मद मुस्तफा आहे यकीनन मदीने जे मीर अर्ज कयो मुंहिंजा मौला सारा तो तुझी वडी आहे ऐं नालो तव्हां मुंहिंजो अहिड़ो रखियो आहे जंहिंजी सारा खुटे ई न सोचो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमायो मुंहिंजा महबूब मुंहिंजी तारीफ माण्हू कनि था जिन कनि था हुरूं गुलमान हर शइ करे थी पर मां वरी तो महबूब करीम जो ज़ाकिर आहियां सारी दुनिया आसमानों जमीन मुखे पचारन था मुखे सारा इन था पर मां रब त तुझो ज़ाकिर आया वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन कद जाअकुम मिनल्लाह नूरुम व किताबुम मुबीन या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा बताइल इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा आऊं तो तुझी वखाण तो कयां तुझी तारीफ तो कयां पर मुझा महबूब हिकिड़ो वक्त अहिड़ो अची वेंदो जॾहिं क़यामत क़ाइम थींदी ज़मीनूं आसमान वारियूं मख़लूक़ातूं सभु ख़त्म थी वेंदियूं सभु फना थी वेंदा मुंहिंजो ज़िक्र बंदि थी वेंदो अल्लाह अल्लाह चवण वारा ख़त्म थी वेंदा ला इलाहा इल्लल्लाह जा ज़िक्र करण वारा ख़त्म थी वेंदा निमाज़ूं पढ़ण वारा ख़त्म थी वेंदा सभु फना थी वेंदा जंहिं वक़्त में मुंहिंजो ज़िक्र बंदि थी वेंदो सभु फना हूंदा मगर मां रब खे बका मां त हय्युन क़य्यूम रब आहियां मां त क़दीम रब आया बका वारो रब आया ऐ मुझा महबूब मुझो जिक्र बंद हूंदो पर मुझो तो सा वायदो आहे इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी मां रब तुझे मथा सलात मोकले तुझे जिक्र खे बंद कोन कंदुसि मुझो जिक्र बंद थी सके तो तुझो जिक्र हलंदो रहे तुझो जिक्र हलंदो रहंदो मिट गए मिट जाएंगे मिटते हैं आदा तेरे पर न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा सलात के भेरो ॾियो त हाणे भिटाई साहब जो कुछ जिक्र थी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या तो मुझे महबूब जी सलात हर दर्द जी दवा हर मुश्किल जो हल कम से कम रोज ॾींहं जो 10 दफ़ा रात जो 10 दफ़ा पढ़ंदो बेड़ा तरी पवंदा मुश्किलातूं ईंदियूं कोन इंशाअल्लाह रब जूं रहमतूं वसी पवंदियूं प्यारा मुसलमान भाइरो जंहिं हस्तीअ जो उर्स मुबारक हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह सिंध जे सूफियन जो सरताज वली कामिल आलिम बा अमल जन वट लुदनी इल्म हुयो लुदनी ख्वाजा खिदर पढ़ायो साईं केतिरो अरसो गायब हो दरिया में हज़रत ख्वाजा खिदर अलैहिस्सलाम जे मदरसे में पढ़िया मुझे महबूब मदनी सरदार जे बारगाह में एतिरो करीबन एतिरो वेजान असां जे लाड़ जो बुजुर्ग आहे जंहिंजो नालो आहे मोहम्मद हाशिम खट्टी रहमतुल्लाह अलैह साईं फरमायो
हज़रत सईं मोहम्मद हाशिम खट्टी 1000 सलात पढ़ी पोइ सुम्हंदो। असांजे इलाके में कॾहिं कॾहिं जुमेरात जो साईं जो हुजरो खोलींदा आहिनि त मुश्क अंबर खां वधीक खुशबू निकिरंदी, जे कमरे में 1000 सलात पढ़ी पोइ सुम्हंदो। प्यारा मुसलमान भाइरो साईं जो फरमाया त मां हिक रात सुतो पियो ॼां ख्वाब थो ॾिसां। ख्वाब में छा थो ॾिसां? हिकिड़ो मैदान आहे जंहिंमें ख़ुदा जा वली गॾु थिया आहिनि, अल्लाह वारा गॾु थिया आहिनि। मां बि उतां गुज़रियुसि, पुछा कयमि सभु वली हिते छाजे लाइ गॾु थिया आहिनि? चवण लॻा मोहम्मद हाशिम मदीने जा साईं अचण वारा आहिनि, ख़िताब कंदा। खिताब फरमाईंदा तव्हां बि वियो, आऊं बि कुंडाए तो थी वई रस। थोड़ी देर खां पोइ वण टिणनि जो आवाज़ ॿुधमि त जेॾां तेॾां सलात जी झूंगार थी वई आहे। अल्लाह जे महबूब जी सवारी मदीने शरीफ खां अची रही आहे। जंहिं वक़्त मदीने जा साईं आया, सभु औलिया किराम उठी बीठा, सोने महबूब करीम जो इस्तक़बाल कयूं। हिकिड़ो तख़्त, उन तख़्त ते मदीने जा साईं जलवा फरोज़ थिया। थोड़ी देर खां बाद ॾिसां त हिकिड़ो बुज़ुर्ग आहे हिन पासे खां ज़ाहिर थियो आहे, अचे पियो, पर मुंहिंजे महबूबनि खे हथ मुबारक सां इशारो कयो त तव्हां एॾां न हेॾां अचो, हिन पासे अचो। पोइ मुंहिंजे हबीब करीम तख़्त जे मथों विहारियो, पाण सां गॾु विहारियो। जेसि ताईं सोना महबूब वेठा हा, तेसि ताईं मुंहिंजा प्यारा कंध खां भाकुर मुंहिंजो हबीब पायो वेठो। जॾहिं महफ़िल ख़त्म थी, मदीने जा साईं रवाना थी विया, मूं हिकिड़े बुज़ुर्ग खां पुछो अॼा इहो ख़ुश नसीब केरु हो जंहिंखे महबूबनि पंहिंजे तख़्त ते विहारियो ऐं सोना महबूब संदन कुल्ले जे मथों बाह मुबारक रखियो, भाकुर पायो वेठा। इहो कहिड़ो बुज़ुर्ग हो? मूंखे वलियनि ॿुधायो तो कोन सुञातो, हे सिंध जे सूफ़ियुनि जो सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हो। हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह। खोड़न में कदे तव्हां जो वञण छो, जिते सही मखदूम अब्दुल रहमान शहीद जो गुंबद आहे, हिते वेंदो तो उते भिटाई साहब जो हिकिड़ी जगह ठहियल आहे जिते सही किलो कढियो मखदूम साहब जे खोड़न जे शहर में। सही मखदूम अब्दुल रहमान रहमतुल्लाह अलैह वॾा बुज़ुर्ग साईं जे पूरे मुकम्मल दौर में किथे बि दौल कोन वजंदो, को बि ख़ैर शरई आलो न वजंदो, वॾी शक्ति ही। मिठाई साहब भी घुमंदो फिरंदो, खोड़न में निकितो, खोड़न जे विच शहर में दंबूरो वॼायो। कहिड़ो दंबूरो? हे दुनिया जे दंबूरनि वांगुरु कोन्हो, साईं जो दंबूरो हलंदो त अल्लाहू अल्लाहू पिटाई साहब सां गॾु ज़िक्र करो। असांजे ठट्टे ज़िले जो मखदूमुल मखादिम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह, साईं खे ख़बर पई भिटाई घोट दंबूरो थो हलाए, पाण पंहिंजे पुट सां गॾिजी आया। भिटाई साहब जी जेका असुल मस्जिद हवेलियुनि वारी उहा किथे आहे? मटियारी में। मटियारी में जामे मस्जिद सॾबी आहे, टे हुन जा गुंबद मस्जिद शरीफ जा। 27 रमज़ान ते तक़रीबन मुंहिंजो प्रोग्राम थींदो आहे। उहा भिटाई साहब असुल मस्जिद आहे। इहा सॼी मस्जिद से मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी ठाराए ॾिनी। ठट्टे जा राजा हा, कारीगर हा, सॼो सामान ठट्टे में आयो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, इन मस्जिद शरीफ जो कमु हलियो, सामान साईं जो, मज़दूरनि मज़दूरी कई। साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमायो, हाणे तव्हां साईं मखदूम साहब खां मज़दूरी न वठिजो। मज़दूरी आऊं ॾिनसि। कहिड़ी मज़दूरी ॾिनऊं? फरमायूं मुंहिंजी इन ई मस्जिद में मेहराब न रखिजो। अॼु बि तव्हां वेंदो उन मस्जिद में मेहराब न आहे, बग़ैर मेहराब जी अंदरां ॿाहिरां मेहराब न आहे। जॾहिं तव्हां हिन दंग ते पहुचो त हिते हिकिड़ो ब्लाक छॾे ॾिजो।
जॾहिं राधा उते पहुता भित खणी जिते साईं निशान करे ॾिनो उते जॾहिं पहुता हिकिड़ी सिर छॾियाऊं वरी ॿी ओसारी करे आया उन सुराख खां जे हेठि निहारनि त काबो साम्हूं आ मटियारी में तवाफ पियो हले ढोड़ी आया चो साईं वो जेका जाइ तो छॾाई आहे उतां त काबो पियो ॾिसजे साईं फरमायो इहा त तव्हांजी मज़दूरी आहे जॾहिं बि तव्हांखे सिक लॻे काबे जी त हिते ओ वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह ॾिसण सां दिल थी ठरे ॾिसण सां दिल थी ठरे पाण ॾिनई क़िबलो करे वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह आदम खां जंहिंजी इब्तदा सोने नबीअ ते इंतहा सोने नबीअ ते इंतहा तवाफ सां थी बेड़ी तरे तवाफ सां थी बेड़ी तरे पाण ॾिनई क़िबलो करे वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह वाह जो मुझे मालिक जो घर हिन साल जेको गिलाफ काबा जेका चादर कारी चाढ़ी वई ख़बर आहे त घणी क़ीमत जी तव्हांखे शायदि ख़बर कान्हे हे जेको कारो गिलाफ चढ़ंदो आहे चादर हिन साल पाकिस्तानी रक़म हुई 70 करोड़ 70 करोड़ जी आहे चादरी जे में 12 किलो सोन ऐं चांदी जी तार फिरल आहे प्यारा मुसलमान भाइरो साईं फरमायो या मुंहिंजी मज़दूरी आहे जॾहिं बि सिक लॻेव अची काबो ॾिसो पर जे तव्हां कंहिंखे ॿुधायो त पोइ कुदरती सिर लॻंदी पोइ वरी सिंधू दरिया में सैलाब ईंदो ॿोॾ थींदी मुंहिंजे इन सिर वारी जाइ ते पाणी बीहंदो ऐं ॿिन्ही मस्जिद जे मथे माण्हू वेही पल्ला मारींदा या भेटाई साहब पोइ उन्हनि माण्हुनि खां ॻाल्हि निकिरी वई हाणे उते कुदरती सिर लॻी पिया कॾहिं बि तव्हां अचो मटियारी में उहा सिर बाक़ाइदा लॻल आहे टेड़ी ॿाहिरां ज़ाहिर नज़र अचे थी टेड़ी सिर लॻल आहे उहो दरी बंदि थी साईं मखदूम साहब मटियारी में आया भेटाई साहब खे अर्ज़ु कयूं साईं आऊं तव्हां वटि आलिम सगोरो आहियां तुंहिंजे नाने जी छॾे ॾियो हली आयो आहियां इहो दंबूरे वारो कमु छॾियो तव्हां त वॼायो था ख़ुदा जो ज़िक्र थो करे पर अॻिते तव्हांजा फ़क़ीर मुरीद पोइ वरी वॼाईंदा उहो ॿियो सिस्टम थी वेंदो इन जे करे आऊं आयो आहियां साईं भिटाई साहब ते एॾो असरु थियो इन ॻाल्हि जो पाण पंहिंजो दंबूरो पर जेके बि साज़ आहे इहे हिकिड़े कमरे में बंदि करे तालो हणी चाबी से मोहम्मद हाशिम खे पेश कयो शरीयत जो आलिम हली आयो मन अकरम आलिमन फअकरम सबईन नबिया जे शख्स हिकड़े आलिम जी ज़ियारत कई या अदब एहतराम कयो समझो 70 नबियन जी इज्जत कई मन अकरम मुतअल्लिमन फअकरम सबईन शहीदा जे हिकड़े कुरान पढ़ण वारे तालिब इल्म खे इज्जत ॾिनी उन समझो 70 शहीदन खे इज्जत ॾिनी साईं तुंहिंजे लाइ मूंखे इज्जत आहे हे चाबी हिसाब बंदि पर हाणे मानी खाओ नंगर कयो पियो वञे साईं जो साहिबजादो बि गॾो साईं मखदूम साहब सां भई गॾु वेठा मानी अची रखियो साईं मोहम्मद हाशिम हिकिड़ो ई गिराह हेतिरो आंदो त बंदि कमरे में साद वॼण शुरू थी वियो साईं उहो गिराह वात में न विधो वापसि रखियो बेटा साहब तो फरमाए साईं हाणे छाजे लाइ कावड़िया हो रुसिया हो चाबी तव्हां वटि आऊं त कोन थो वॼायां हा साईं शरीयत बि शरीयत आहे शरीयत जा आलिम हुआ पाण फरमायूं भिटाई साहब हूं तोखे मयार कान ॾिनी आहे भली रब वॼाए
मदीने जे साईं मूंखे मना कई आहे जेसिताईं उतां ऑर्डर न आयो आहे तेसिताईं रब वॼाए जाए भेटाई वधाए अब मोहम्मद हाशिम कोन ॿुधाए मूंखे त रब जी बि ख़बर मदीने जे मीर ॾिनी मूंखे कहिड़ी ख़बर अल्लाह केरु आहे मूं अञा ताईं न ॾिठो आहे सुहिणे हबीब जी शरीयत आहे मां हुनजी हरगिज़ मुखालिफ़ हासी एॾा पाबंद आहे से अबुल कासिम नक्शबंदी साईं जो मुर्शिद आहे से मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जो साईं वज़ू पे कयो साईं अबुल कासिम साईं मोहम्मद हाशिम वज़ू पे करायो पंहिंजे मुर्शिद खे त साईं पंहिंजी बांह धोती पर हीअं साईं अबुल कासिम हीअं धोती मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह पानी रोके छॾियो साईं अबुल कासिम फरमा मोहम्मद हाशिम छाजे ला अर्ज़ कई सोना मूं मदीने जे साईं जी मदीने जी साईं जी सुन्नत इहा त पानी हथ ते हीअं विझो वज़ू में हीअं पानी करे हीअं विझो तव्हां हीअं धोतो आहे इन जे करे मूं पानी रोकियो आहे पाण फरमायो मोहम्मद हाशिम मूं मदीने जे साईं खे वज़ू कंदे ॾिठो आहे साईं हीअं हथ धोतो आहे के भला साईं तव्हांजी शरीयत हीअं थी चवे बाक़ी महबूब मर्ज़ी जो मालिक आहे शरीयत उन्हनि जी आहे नबूवत इनके घर की है विलायत इनके घर की है इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारों न घबराओ शफाअत इनके घर की है बरोज महशर गुनहगारों को बख्शवाना ये आदत इनके घर की है शरीयत उन्हनि जी आहे मालिकन बाक़ी हुकुम संदन ही आहे साईं अबुल कासिम रहमतुल्लाह अलैह वज़ू रोक रहा है क्यों बंद मुराक़बे में हलिया विया सिधो साईं सां राब्तो कयो फरमायूं क़िबला साईं मोहम्मद हाशिम चवे थो अवांजी सुन्नत हीअं आहे हथ धोअण मूं तव्हांखे वज़ू कंदे हीअं ॾिठो आहे मदीने जे मीर फरमायो अबुल कासिम मुंहिंजी मर्ज़ी आहे जीअं मां धोआं पर मुंहिंजी शरीयत ईअं आहे जीअं मखदूम साहब पियो चवे मोहम्मद हाशिम एॾो पाबंद हो शरीयत जो दोस्तो फिटाई साहब खे अर्ज़ आऊं कोन ॿुधंदुसि पाण निकिता बेड़ी में वञी वेठा बेड़ी ते आया हुआ ठटे खां सिंधु में वेठा त फिटाई साहब पंहिंजे करामत जे ज़ोर ते साईं जी बेड़ी रोके छॾी साईं हेॾां ओलियूं हयूं हेॾां कुल ख़ैर आख़िर मदीने शरीफ़ ॾे महाड़ करे बीठो अर्ज़ के मुंहिंजा सोना सोने अब्दुल लतीफ़ मुंहिंजी करामत जे ज़ोर ते बेड़ी रोकी आहे हाणे चओ त तूं असीं बि करामत ॾेखारियूं करामत ते हलूं चओ त तुंहिंजी शरीयत ते हलूं असीं बि त मजबूर आहियूं हिकिड़े पासे शरीयत आहे ॿिए पासे करामत आहे मुंहिंजा प्यारा ईअं जो फरमायूं त यकदमि बेड़ी हलण शुरू थी वई पोइ शरीयत खे वोट मिलियो साईं जी शरीयत सही साईं जो तरीक़ो जंहिंजे लाइ ख़ुदि पाण महबूबन फरमायो मन आया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अजरो में एतो शहीद जे शख़्स मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत ते अमल कयो ख़ुदा हुनखे क़यामत जे ॾींहुं 100 शहीदनि जो सवाब ॾींदो मुंहिंजो तरीक़ो मुंहिंजी सुन्नतूं ख़ुदा खे एतिरियूं अज़ीज़ आहिनि त मुंहिंजा प्यारा मूं अर्ज़ पे कयो ओ ई दंबूरो मिठाई साहब खोड़नि जे शहर में हीअं जो धुन हई फ़क़ीर सभु वायरा थी विया त हिन शहर में जाबर सॼे इलाइक़े में ही सभु कुझु बंदि आहे साईं जे शहर में ही किथां आवाज़ आयो डोड़ी आया सुञाणनि कोन पिया शाह साहब खे चुसी ही छा फ़क़ीर साहब ही छा तोखे ख़बर न आहे मखदूम साहब जो शहर आहे अब्दुर रहमान जो शहर आहे हिते हर तरह जी पाबंदी आहे किथे बेड़ो साध कोन वॼंदो आहे हाणे साईं खे ख़बर पई तोखे जुर्मानो लॻाईंदो सज़ा कंदो हाणे तोखे हलणो पवंदो साईं ॾे पोइ जेका साईं फतवा लॻाए साईं मोहम्मद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो ऐ फ़क़ीरो मां ईंदुसि अवां जे पीर सां अवां जे बुज़ुर्ग सां मिलंदुसि पर अॼु न अॼु मुंहिंजी चिठी खणी वञो बुज़ुर्ग अवां जो सख़्त आहे शरीयत जो पाबंद आहे नाने साईं जो उम्मत जो आलिम आहे अॼु मां ईअं अकेले कोन हलंदुसि पाण सां गॾु को सिफारिशी थो वठी अचां
मुखे अवां जो आलिम सगोरो नथो सुञाणे मखदूम साहब पाण चिट्ठी लिखियूं उन चिट्ठीअ में लिखियूं त अॼु न ईंदस आऊं सुबह पिरी ईंदा पाण आऊं न अॼु न ईंदस आऊं सुबह पिरी ईंदा पाण से सजण ईंदा साण जिन बार कया हिन खोयन जा ऐ फकीरो वञो अवां मखदूम साहब खे या चिट्ठी ॾियो पाणी समझी वेंदो जे वक़्त में चिट्ठी आई आहे से हेड़ो फकीर बेमान थी खोड़न जे शहर में आयो आहे अवां जे कानून जी भनकजी कई थई दंबूरो वॼायो थई असां वठी पे आयासीं पर हे पर्ची असां खे ॾेई वियो आहे पंहिंजे मखदूम साहब खे ॾिजो से मखदूम साहब जॾहिं शेर पढ़ियो आहे पाण यकदम उथी बीठा अदा जल्दी कयो शहर खे ॿुहारी ॾियो फिटाई साहब कोन मुड़दो सुभाणे नाने रसूलुल्लाह खे गॾु वठी ईंदो असां खे परचाण जे लाइ पाण ईंदो साईं खे वठी ईंदो जल्दी शहर में बुहारी तारो कयो जल्दी शहर खे साफ़ कयो खुशबू लगायो मदीने जे साईं खे ज़रूर वठी ईंदो ईअं छो मुंहिंजा प्यारा दोस्त जेको साईं ॾिठो त ॿिए ॾियारे साईं मखदूम साहब अचनि पिया रुहानत में हज़रत मदीने जा साईं गॾनि साईं जो हीअं कुल्ले खां आटो आहे पाण फरमाइनि था मखदूम साहब असांजो अब्दुल लतीफ़ अव्हां खे परतो आहे घोटकी वाले पासे हजरत साईं नेहरू शाह रहमतुल्लाह अलैह बेटा साहब आयो घोटकी साईं नेहरू शाह बादशाह मस्जिद में नमाज जे लाइ जॾहिं नमाज जो टाइम थियो त मुतफ़िक़ा फ़ैसिलो थियो त सुहिणो बेटा ई घोट नमाज पढ़ ठीकु आहे हाणे साईं मुसले ते बीठा काबे ॾे रुख करे अल्लाहु अकबर हिकिड़ी रकात पढ़ायूं हेॾां ॿी रकात हेॾां टी हेॾां चौथी हेॾां माण्हू बाक़ी साईं नेहरू शाह वञी पोयां पतो चवनि भिटाई साहब अलाए कहिड़े दुनिया में रंग में आहे कॾहिं हेॾां मुंहुं आहे कॾहिं हेॾां माण्हू सभु हलिया विया साईं सलाम वरायो जमात कान्हे साईं नेहरू शाह बादशाह वेठो आहे फरमाइसी तोखे शरीयत जी ख़बर कान्हे छा असां जुस्सियूं पे मटियूं तो पोइ बि नमाज कान टोड़ी आहे हज़रत साईं नेहरू शाह बादशाह भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह के इरशाद फरमायो तो उल्टी चाल चलते हैं दीवान गाने इश्क आंखों को बंद करते हैं दीदार के वास्ते अब्दुल लतीफ तो नमाज पढ़ाई मुंह भी ॾिठो कॾहिं हेॾां कॾहिं हेॾां कॾहिं हेॾां पर पोइ मूं हे अखियूं बंदि कयूं ज़ाहिरी पोइ हे अखियूं खोलियूं दिलि वारियूं इन्हनि सां ॾिसां त बुज़ुर्ग जो छा हिसाब किताब आहे पोइ हे दिलि वारियूं अखियूं खोले जो निहारिम त तव्हां विच काबे में बीठा काबतुल्लाह शरीफ जे विच में बीठा हेॾां महाड़ करियो तब काबो आहे हेॾां महाड़ करियो तब काबो आहे हेॾां कयो तब काबो हेॾां मुंहुं कयो तब काबो मूं ॾिठो त इमाम जी जहत सिमत दुरुस्त आहे निमाज़ टोड़न जी ज़रूरत आहे कान का इन मंज़िल जो आहे मुंहिंजो भिटाई घोट रहमतुल्लाह ताला अलैह साईं ख्वाजा अब्दुल रहीम गरोड़ी रहमतुल्लाह अलैह चोटी जो बुजुर्ग आहे ऐं हिकिड़ी तव्हां साईं जी करामत ॿुधायां हिकु दफ़ो अम्मा खे अर्ज़ु कई अम्मा इजाज़त ॾे त हज करे अचां अमर चयो पुट मुंहिंजी वेठो ख़िदमत कर तुंहिंजे लाइ हिते ई हज हिते ई तुंहिंजे लाइ हज कि अम्मा हीअ इजाज़त मूं अॼु कान वरिती आहे अॻु में वरितल आहे कि पुट कॾहिं अम्मा तुंहिंजी उमिरि 7 साल हुई तूं 7 सालनि जी हुया तूं बकरियूं चारींदी हुया कोठ खां ॿाहिरि तो बकरियूं पेचारियूं हाणे आउं तोखे यादगिरो ॾियारियां मींहुं वठो तूफान आयो तुंहिंजूं बकरियूं सभु तुंहिंजे चौधारी ख़ौफ़ डप खां अची बीठियूं हुयूं
ऊंधा थियो तू परेशान हुया त हाणे बकरिन जो छा थींदो गोठ दौरो परे आ मूं इहो मंज़र आलम अरवाह मां पे ॾिठो आलम अरवाह मां पे इहो मंज़र ॾिठमि पोइ पंहिंजे रब करीम खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मुंहिंजी पंजण वारी अमड़ परेशान आ ऐं मौला मूंखे उहो जिस्म ॾे दुनिया वारो त मां हेठि लही वञी अम्मा जी मदद कयां अम्मा सां गॾु वञी बकरियूं छॾे अचां अम्मा पोइ तोखे यादि हूंदो साए जुबे वारो माण्हू आयो लठ हथ में हुई तोसां बकरियूं खाए घर आयो घर छॾाए तोखे चवंदा अम्मा हाणे इजाज़त आहे तो चओ पुट इजाज़त आहे इहो मां त हुयुसि जो मूं इजाज़त में वरिती अमर फरमायो अब्दुर्रहीम तूं बि अब्दुर्रहीम आहीं त आउं बि तुंहिंजी अम्मा आहियां भले तोखे इजाज़त आहे वञ मदीने मको पाक करे मदीने पाक में सुतो पियो मदीने जे साईं फरमायो अब्दुर्रहीम गरोड़ी हज ते आयो आहीं उमरा कयाई ठीकु आहे पर अमर जी ख़िदमत करियां त हिन खां वधीक सवाब मिले तोखे वॾो सवाब मिले आ उजूरो मिले आ एॾे वक़्त जो आलिम मुर्शिद जी तलाश न पर ॿुधाई त लाड़ में बुज़ुर्ग साईं पीर मोहम्मद ज़म्मा लवारी वारो साईं ॿुधो साईं अब्दुर्रहीम गरोड़ी रहमतुल्लाह अलैह त बुज़ुर्ग जंहिंखे बि दस्त बेत करे थो या नज़र थो विझे त 7 ॾींहं उहो माण्हू मुरीद बेहोश थी थो वञे या 3 ॾींहं 2 ॾींहं पर बेहोश थी थो वञे पोइ हुन जूं निमाज़ूं निकिरियो वञनि जा ज़िक्र फ़िक्र निकिरियो वञे साईं खे ॻाल्हि न लॻी साईं हितां गरोड़ शरीफ़ खां हलियो पर भिटाई साहब तां भिट तां गुज़रियो उन टाइम हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह ज़िक्र में वेठा साईं अब्दुर्रहीम गरोड़ी जो आयो ख़बरूं कढियूं साईं केॾां पिया वञूं पाण फरमायूं वञा पियो हेॾां लाड़ में बुज़ुर्ग निकितो आहे पीर मोहम्मद ज़म्मा लवारी वारो जो कंहिं बि शख़्स ते निगाह थो विझे त 2 ॾींहंनि जे लाइ हू बेहोश 3 ॾींहंनि जे लाइ बेहोश थो वञे भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो त साईं हे अल्लाह वारे जो मंज़र आहे मदरसो न आहे सोची समझी वञा पर जॾहिं मोटे त मूंसां मिली हाल कजां ये ख़बरूं मूंखे ॿुधाइजां हज़रत साईं सोनो अब्दुर्रहीम गरोड़ी रहमतुल्लाह अलैह जंहिं वक़्त में मुंहिंजा प्यारा रवानो थी वियो लवारी शरीफ़ में विची जी नमाज़ जो टाइम हो साईं वज़ू पिया कनि पीर मोहम्मद ज़म्मा लवारी वारा वज़ू पिया कनि कि उहो लवारी जो लाल हो जेको अञा दुनिया में आयो ई कोन हो त गौसल आलमीन इन जाइ ते जुतियूं लाथियूं घोड़नि तां सभु माण्हू लाथाई उठनि था त लहो ही उहा जाइ आहे जिते लवारी जो लाल पीर मोहम्मद ज़म्मा जो रोज़ो मुबारक ठहंदो सुल्तानुल औलिया अव्वल आसी सुल्तानुल औलिया अव्वल साईं मखदूम पंहिंजो पीर मोहम्मद ज़म्मा लवारी शरीफ़ वारा मुंहिंजा आदि दोस्तो हज़रत साईं जॾहिं उते विया साईं वज़ू पे कयो किताब खणी वियो फ़कीर ॿुधायो साईं हिकिड़ो मौली साहब आयो आहे किताब खणी आयो आहे तव्हां सां मिलण चाहियो फरमा वठी अचो साईं जो वेझो आयो न त साईं हुन वक़्तु चहिरो धोतो पाणी विझी मौत वरी जेको हीअ पाणी हेठि किरियो न हीअं करे हीअं जो साईं ॾे हीअं जो मुंहिंजा प्यारा उहे कतरा उहो पाणी जो पाण मुंहुं मुबारक ते विधाऊं त साईं बेहोश हो ॿिया 2 ॾींहं 3 ॾींहं साईं पूरो हफ़्तो बेहोश हो हफ़्ते खां पोइ होश आयो वठी आया मौलवी साहब कॾहिं आया आहियो साईं हाणे आया हाणे कोन हफ़्तो थियो आहे बस इहा जो कैफ़ियत ॿुधाऊं जॾहिं असां जहिड़ा बेहोश हुआ त बाक़ियुनि जो छा हाल थींदो हाल वारो बुज़ुर्ग हो साईं जा मुरीद साईं पीर मोहम्मद ज़म्मा जा मुरीद छा जॾहिं वापसि मोटिया भिटाई साहब वेठो फरमायूं साईं अब्दुर्रहीम छा मामिलो थियो मुनाज़रो खटे या हारी साईं फरमायो अखड़ियनि खे कयां छा मां जो मुर्शिद ॾिसी आयूं मुझी दिल के मजबूर करे आयूं हिन दिल के मजबूर करे आयूं अखड़ियन के कयां छा मां
जो मुर्शिद ॾिसी आयूं हिन दिल खे मजबूर करे आयूं हिन दिल खे मजबूर करे आयूं। पोइ भिटाई साहब उन जाइ ते शेर चया तो साईं सां मिली आयो भिटाई साहब साईं जी भी निगाह करम भिटाई साहब ते पीर से मोहम्मद जमा लवारी वारे जी पो साईं शेर चया भिटाई को पान फरमायूं वे वनी वट तिल कलम जन जे हथ में अंग मटाए अगिया वरी वारे ब्याल खल पनू सो पारी न जी में मिलण मोहम्मद जो शेर साईं जी शान में चया साईं फरमायूं वे साण तल जेके वेही था जानन न वे साण बियल मता वेही वे लवनाई हलो साण तल जेके हली था जानन न हलो साण बियल मता हली हाल वनाई। एतरे कदर साईं जी तारीफ़ कयूं जो माण्हुनि खे चयूं कुतो थी गुज़ार वञी दर दोस्त जे कन वठी न तब कुछ यकीन कीअं पर कुत्याणी पार सुबुह वेंदा शिकार मन वठी नियन पाण से। हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह सिंध जी सूह ऐं सिंगार सिंध जे सूफियन जो सरताज रहमतुल्लाह अलैह आखिर में भई तव्हां साईं जा ॿुधा पर साईं जी वाई भी ॿुधो उन खां पोइ 1.5 कलाक तकरीबन तक़रीर थी चुकी आहे। अल्लाह से अवां सां गॾु मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल तन मारुल जामिया उमर आहिनि हर फखण भिटाई साहब से कमाल वाह जो इल्म रुजनी इल्म हाणे हिते उमर मारी में लिका असल में असां के नसीहत पियो करे तन मारुल जामिया उमर आहिनि हर फखण आहिनि हर फखण केड़ा गणिया तन मारुल जामिया उमर आहिन हर फखण व इन तउद्दू निअमतल्लाह ला तुहसूहा जो तर्जुमो अॻिते दो फरमाए झूपन में जे मासा पहाड़ ने पेयूं झूपन में जे मासा पहाड़ में पेयूं झूप चवे तो आलम अरवाह जिते रब्बा असांजी दावत कई अलस्तो बे रब्बिकुम असां चयो कालू भला भिटाई साहब ने झूप उन आलम अरवाह खे पियो चवे त तोखे उहे वाइदा विसरी विया जेके तो रब करीम सां कया हा झूपन में जे मासा पहाड़ में पेयूं गालियूं गुण से सदन मुंहिंजे रूह में रहियूं गालियूं गुण से सदन मुंहिंजे रूह में रहियूं सारियो सा ई सोबत हाय हाय हथड़ा हणियावो तन मारुल जामिया उमर आहिनि हर फखण झांगियड़ल खे जेकर असलऊं आऊं ना जाई झांगियड़ल खे जेकर असलऊं आऊं ना जाई तहमत मुई तन ते अॼु हूं तन हदाई आई केड़ी आयत जो तर्जुमा व इसकाल रब्बुक लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा अल्लाह से फरमा मलाइको मां आदम अलैहिस्सलाम जो औलाद के पैदा तो कया अवा चाहता तो उन्हनि चयो त औलाद आदम के पैदा न कर फितना कंदा झेड़ा कंदा झगड़ा कंदा लूट मारू कंदा इन्हनि खे पैदा न कर मौला असीं तुंहिंजी इबादत जे लाइ काफ़ी आहियूं मगर पोइ बि रब पैदा फरमायो भिटाई साहब तो फरमायो मौला असां खे पैदा न करी आहे त मलाइक डोरा पात
झांगियड़न के जेकर असलो न जाई तोहमत मुई जीतन ते हुदन हदाई आई हाय हाय हिन हालन से अल्लाह हाय हाय हिन हालन से किया बेड़ी ते बना बहुत मारू जाम्या उमर आयन हर घना दिन मारू जाम्या उमर आयन हर घना सिहाने पैदा कई असा जाहिरा हाल हन तोखे अर्जा रब जेही आया जेते ही तब अपन जी आया हने जड़ो हाल आ कबूल जेही आया जेते ही तब अपन जी आया कान सरे सांगन रे केड़े तरफ आया मौला तुझे दर खां सवा बि वाहबत कर केड़ा विंदासी जेही आया जेते तब अपन जी आया आन सरे सांगन रे केड़े तरफ आया सर तिल ले लतीफ के सर तिल ले सैयद के हाय हाय हथड़ा हरा रोत मारू जाम्या उमर आयन हर घना दिन मारू जाम्या उमर आयन हर घना वक्त आखिरी जिंदगी मेणबत्ती वांगर गरदी पई वने अगरबत्ती वांगर खत्म थींदी पे वने दोस्तों कुछ आखिर जो सोचो दुनिया कमायो जमीनू कयो कारोबार कयो मना ना है हक हलाल जी रोजी खुद खुदा जी इबादत आ पर उन सां गॾु 5 वक्त नमाज पढ़ो माँ पीउ जो अदब कयो वॾे नंढे जी साञा कयो पाड़े वारनि जो अदब एहतराम कयो गरीब गुरबे जो ख्याल रखो मुझा अजीज दोस्तों पंहिंजा अमल सुधारियो हयाती ते भरवसो कोने मुझे सुने भिटाई साहब जे आखिरी हिन शेर सां मुझा प्यारा जलसे जो इख्तिताम तकरीर जो इख्तिताम था कयूं शाह साहब तो फरमाए जाग नुमानी सुतियन सूर फिराया है जाग नुमानी सुतियन सूर फिराया सुतियन सूर फिराया अल्लाह दिल सजना बनाया जाग नुमानी सुतियन सूर या नबी सलाम अलैका या रसूल या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह सलवातुल्लाह वक्त जो अज चमके सितारो हाज़री जो थिए इशारो अची ॾिसूं मको पाक प्यारो अची ॾिसूं मदीनो शरीफ प्यारो लई वञे दिल तां मुझारो या नबी सलाम या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह सलवातुल्लाह
अल्लाहुम्मा सल्लि व बारिक अला सय्यिदना मौलाना शफीना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन। इलाहुल आलमीन गोठ लोंग गोरथानी जे आशिकन अकीदत मंदन अदा अख्तर अली साहब ऐं साईं गुलाम रसूल साहब जिन जी क़यादत नज़रानी में भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक मल्हायो आ। ऐं मुंहिंजा साईं हिन में जो कुछ भी जई पढ़ियो आ जेको भी सवाब बनियो आ इहो सभु हिन सॼी जमात जे तरफ़ां पंहिंजे प्यारे महबूब जी बारगाह में क़बूल फरमा। साईं जा वालिदैन शरीफ़ आहिनि, साईं जो आल पाक अज़वाज मुतहरात असहाब सगोरा करबला वारा शहीद ताबिन तबा ताबिन जमी मशाइख़ इज़ाम जमी उलमा किराम बिलख़ुसूस सिंध जे सूफ़ियुनि जो सरताज मदीने जे मीर जो लाडलो तव्हां जी दरबार जो लाडलो हज़रत सोनू सखी सैयद अब्दुल लतीफ़ शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह जी दरबार में क़बूल मंजूर फरमा। साईं जा वालिदैन शरीफ़ आहिनि, साईं जा उस्ताद, साईं जा मुर्शिद, साईं जा शागिर्द, साईं जा ख़लीफ़ा जेके ही जान छॾे विया आहिनि या अल्लाह उन सभिनी अरवान खे सवाब अता फरमा। मुंहिंजा मालिक हिन ॻोठ मंझा जेके नंढा वॾा गुज़ारे विया उन्हनि जे अरवान खे सवाब अता फरमा। पोइ जमील मोमिनीन जमील मोमिनात जमील मुस्लिमीन जमील मुस्लिमात जी दरबार में ही सवाब क़बूल मंजूर फरमा। ऐं मुंहिंजा करीम रब ऐं मुंहिंजा मालिक रब हिन ॻोठ जा बेड़ा पार फरमा। भिटाई सोने जी निगाह करम हिन ॻोठ ते फरमा। सोने भिटाई जा गाइबाना तौर पर कदम हिन ॻोठ में घुमरा। ऐं अल्लाह हिन ॻोठ राज खे ॿधी वारो ॻोठ बनाओ, सुलह वारो ॻोठ बनाओ या रब्बुल आलमीन। हिते जे माण्हुनि खे बीमारियुनि मुसीबतनि आफ़तनि शामतनि ज़िल्लतनि ख़्वारियुनि बदनामियुनि अचानक मौत अचानक हादसनि खां कोर्ट जे चक्कर खां थाणे जे चक्कर खां अस्पताल जे चक्कर खां बचाए। जेका बि जमात आई आहे सोने भिटाई जे घोट जे सदके शाद बाद रहे, बचन सूदो आबाद रहनि। ऐं मुंहिंजा मालिक कॾहिं मुश्किलातूं न ॾिसनि, ऐं अल्लाह कॾहिं बीमारियूं न ॾिसनि। ऐं अल्लाह हिननि जा जेड़ा पेर हुजनि ख़ैर हुजनि, मुफ़क़िर मिस्किन जो बि ख़ैर कुल आलम इस्लाम जे मुस्लमान।